साईं मुंहिंजा हिकिड़ो हुजे बादशाह। हाणे बादशाह जूं हुजनि टे शादियूं, मतिलबु त टे राणियूं हुजनि। हाणे बादशाह खे त टे राणियूं हुजनि, पर बादशाह टिनि राणियुनि जे हूंदे बि बे औलाद। बादशाह जे नसीब में को औलाद हुजे न। बादशाह औलाद जी ख़ातिर हिकिड़ी राणी सां शादी कई, औलाद न थियो। बादशाह वरी ॿी राणी सां शादी कई, तॾहिं बि औलाद न थियो। बादशाह वरी टी राणी सां शादी कई, पर तॾहिं बि बादशाह खे औलाद न थियो। हाणे बादशाह बेवस, लाचार, मजबूर, बादशाह खे औलाद थिए ई न। त बादशाह हिकु चकर पंहिंजी टिनी राणियुनि खे घुरायो ऐं चवणु लॻो त पाण वटि रब जो शुक्र आहे, इज़त आहे, दौलत आहे, शोहरत आहे, हर शइ आहे, पर हिकिड़ी शइ जी कमी आहे, जेको पाण खे औलाद कोन्हे। त हिकिड़ी राणी चवणु लॻी त बिल्कुलु पाण त सभु कुझु कयो, असां त जेके ॾस मिलिया, जेको बि कुझु थियो उहो असां कयो, पर औलाद ॾियण वारो रब आहे। कॾहिं न कॾहिं रब साईं औलाद पाण खे ॾींदो, पर हाणे फ़िलहाल जे अगरि औलाद न आहे, अलाह साईं पाण खे न आहे ॾिनो, त उन में पाण छा था करे सघूं। त ॿियनि राणियुनि बि इहा ॻाल्हि कई। त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु हाणे पाण खे कॾहिं न कॾहिं मन रब साईं औलाद ॾिए, पर औलाद खां सिवा ज़िंदगी कहिड़े कम जी। त राणियूं चवणु लॻियूं त बिल्कुलु औलाद त औलाद हूंदो आहे। त बादशाह चवणु लॻो त मूंखे इन ॻाल्हि जो डपु थिए पियो त ज़िंदगी ते को भरोसो न आहे। जे अगरि औलाद हुजे या शहज़ादो हुजे या शहज़ादी हुजे या सुभाणे हिन मुंहिंजे बादशाही जी वारिस त हुजे हा, मुंहिंजो राज त संभाले हा, पर हाणे मन रब साईं को औलाद ॾिए पाण खे। हाणे बादशाह एतिरो कुझु राणियुनि खे चयो ऐं वरी वापसी मोटी आयो पंहिंजे दरबार में ऐं पंहिंजे दरबार में वेठो हुजे। त हाणे जॾहिं ॾींहुं गुज़रियो, वक़्तु गुज़रियो, जॾहिं अची सुबुह थियो, बादशाह पंहिंजी दरबार में पंहिंजे तख़्त ते वेठो हुजे, त एतिरी टाइम में बादशाह जो वज़ीर अची बादशाह वटि पुॻो ऐं बादशाह खे वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, ख़ैर त आहे, तव्हां उदास लॻा पिया आहियो, परेशान लॻा पिया आहियो, को मसइलो, का ॻाल्हि जंहिंजे करे तव्हां उदास लॻा पिया आहियो, ख़ैर त आहे। त हाणे हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त यार आऊं उदास बिल्कुलु आहियां, छो त मूंखे औलाद कोन्हे, औलाद जे लाइ आऊं परेशान आहियां। त हाणे वज़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, हिकिड़ी ॻाल्हि चवां, जे अगरि तव्हां चयो मञो। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त बिल्कुलु तुंहिंजो चयो मञंदसि, मूंखे ॻाल्हि ॿुधा। त हाणे हिते वज़ीर चवणु लॻो त यार फलाणे हंधि उन बादशाह खे चवणु लॻो, बादशाह खां थोरी उन वज़ीर जी हुज वग़ैरह बि हूंदी हुई। त हाणे वज़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, हिकिड़े हंधि हिकिड़ी पोड़ी औरत तमामु पोतल आहे, वॾी उमिरि जी आहे, बुज़ुर्ग औरत आहे ऐं उनजी काफ़ी इल्म जी पढ़ाई जी कमाई कयल आहे, तमामु पोतल आहे, उन वटि पाण हलूं, अलाह में उमेद आहे, हीलो उहो कंदी, वसीलो रब थींदो, तव्हांखे औलाद थी पवंदो जे अगरि पाण उते हलूं। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त तूं मूंखे रुॻो ॾस पतो उनजो ॾे, ऐं पाणे ई उते पुॼी वेंदसि उन पोड़ी औरत वटि ऐं उन खां इन ॻाल्हि जो इन बारे में आऊं पुछा करे ईंदसि। मन को ॾस पतो वग़ैरह ॾे या को हीलो वग़ैरह को अहिड़ो हुजे जो मूंखे औलाद थी पवे। त हाणे वज़ीर जॾहिं उन बादशाह खे इहो ॾस पतो ॾिनो ऐं चवणु लॻो त फलाणे हंधि आहे, माना उन पोड़ी औरत जे बारे में सभु कुझु वज़ीर उन बादशाह खे ॿुधायो। हाणे बादशाह उतां निकितो उन सफ़र में उन पोड़ी ॾांहुं। हाणे हलंदो फिरंदो तक़रीबन हिकिड़े ॾींहं जो पंधु हो। हिकिड़े ॾींहं जो पंधु करे अची उन पोड़ी जे आस्थाने ते पुॻो, हितां हुतां पुछाऊं कंदो। हाणे जॾहिं वज़ीर उनखे बादशाह खे ॾस बि ॾिनो, पर पोइ बि बादशाह खे ख़बर न पई, पर पोइ बि हितां हुतां माण्हुनि खां पुछा करे ऐं उन पोड़ी औरत वटि पुॻो। हाणे उहा पोड़ी औरत कंहिं अहिड़ी जॻह चइजे, को खंडर चइजे या को खणी गुफ़ा चइजे, उते वेंदी हुई, उते पंहिंजो गुज़र बसर कंदी हुई ऐं उते ई रहंदी हुई। को उन जूं मिड़ी को ॿ टे ॿकरियूं वग़ैरह हूंदियूं हुयूं, उनखे चारींदी वग़ैरह हेॾां होॾां, ऐं उन हिकिड़ी गुफ़ा उन खंडर में रहंदी हुई ऐं पंहिंजो जान गुज़र पई हलाईंदी हुई ऐं तमामु पोतल बि हुई। त हाणे जॾहिं बादशाह उन खंडर में उन गुफ़ा में डरियो त पोड़ी वेठी हुजे, त पोड़ी चवणु लॻी उन बादशाह खे त ख़ैर मज़ा आयो ऐं बादशाह सलामत। त हिते बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु ख़ैर न आहे, का ॻाल्हि को कमु आहे तॾहिं त तो वटि आयो आहियां। त पोड़ी चवणु लॻी त तुंहिंजी ॻाल्हि आऊं सम्झी वई आहियां, तुंहिंजी मन जी मुराद आऊं सम्झी वई आहियां ऐं उन कम लाइ तूं आयो आहीं, मूंखे ख़बर पइजी वई आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त बेशक जे अगरि तोखे ख़बर पइजी वई आहे त पोइ इन ॻाल्हि जो को हीलो कर, वसीलो रब थींदो, हीलो तूं कर। औलाद मूंखे आहे कोन, मूं औलाद जी ख़ातिर
हिक ॿिए पुठियां 2 शादियूं मूं कयूं आहिनि, 2 राणियूं मूं वटि आहिनि, पर मूं वटि औलाद कोन्हे। त हाणे उहा पोड़ी औरत चवणु लॻी त हीअ मुंहिंजी लठ आहे, हिन सां आउं पंहिंजूं ॿकरियूं वग़ैरह चारींदी आहियां, ऐं लठ मुंहिंजी जादुई लठ आहे, ऐं मुंहिंजूं ॿकरियूं वग़ैरह बि हीअ लठ चारींदी आहे। हाणे हीअ लठ तोखे आउं ॾियां थी, अलाह में उमेदु आहे, अलाह में भरोसो आहे। हीअ लठ खणी वञ, ॿाहिरि हिकिड़ो अंब जो वणु अथई, उन मञा 2 अंब छाणिजांइ ऐं तुंहिंजी 2 राणियुनि खे खाराइजांइ, ऐं तोखे शहज़ादा पुट 2 थींदा। हीअ लठ खणी वञ, पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु कजांइ, लालच न कजांइ। हुन अंब में अंब जाम बीठा आहिनि, मतां 3 अंबनि खां वधीक अंब छाणी, इन ॻाल्हि जो ख़्यालु कजांइ। त हाणे हिते बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु इन ॻाल्हि जो ख़्यालु कंदसि, ऐं वधीक अंब न छाणींदसि, पर 2 अंब छाणींदसि। त पोड़ी चवणु लॻी त भले ठीकु आहे, हीअ मुंहिंजी लठ खणियो वञ। हाणे बादशाह उन पोड़ी खां उहा लठ खईं, सिधो आयो ॿाहिरि, त ॾिसे त वाक़ई हिकिड़ो अंब बीठो हुजे, ऐं उन में काफ़ी सारियूं अंबड़ियूं बीठियूं हुजनि, यानी अंब बीठा हुजनि। हाणे बादशाह उन लठ सां उहे 2 अंब छाणिया। हाणे 2 अंब छणिया त बादशाह जी दिलि में हिकिड़ी लालच पैदा थी वई। हाणे बादशाह जी दिलि में जॾहिं लालच पैदा थी वई, ऐं बादशाह दिलि में सोचणु लॻो त हाणे 2 अंब त मूं छाणिया आहिनि, छो न हिकिड़ो 4थों अंब आउं छाणियां। त बादशाह उहा लठ खणी जीअं उन 4थे अंब खे हणण जी कोशिशि कई, त उहा लठ ग़ाइबु थी वई। त बादशाह चवणु लॻो त अड़े हीअ छा थी वियो, हीअ लठ केॾां ग़ाइबु थी वई। त हिते उन गुफ़ा मंझां उन पोड़ी औरत जो आवाज़ु आयो, ऐं बादशाह खे चवणु लॻी त मूं तोखे चयो न, लालच न कजांइ, 2 अंब खां वधीक मथे अंब न छाणिजांइ। तो छाणण जी कोशिशि कई 4थों अंब, तंहिंजे करे लठ ग़ाइबु थी वई। हाणे हिते बादशाह वधीक त न ॻाल्हायो, पर उहे 2 अंब खणंदे ऐं चढ़ंदे घोड़े ते सिधो आयो पंहिंजे महल ॾांहुं। हाणे अची हिकिड़ो ॾींहुं पंधु जो लॻो, पंधु उहो कंदे सिधो अची पंहिंजे महल में पुॻो। जॾहिं पंहिंजे महल में पुॻो ऐं उहे 2 अंब खणी पंहिंजी 2 राणियुनि खे ॾिनी, ऐं सॼी हक़ीक़त करे उन राणियुनि खे ॿुधाई, ऐं चवणु लॻो त हीअ 2 अंब खायो, अव्हां खे 2 शहज़ादा पुट थींदा। उन पोड़ी औरत वारी सॼी हक़ीक़त करे उन बादशाह उन 2 राणियुनि खे ॿुधाई। त हाणे जेके 2 राणियूं हुयूं, उन्हनि त यकदमि उहे 2 अंब खाधा। हाणे जेका 3 राणी हुई, उन इहो अंब न खाधो। हाणे उहा दिलि में सोचणु लॻी ऐं चवणु लॻी त हाणे हींअर अंब नथी खायां, ऐं वेंझी ऐं पोइ हीअ अंब खायां थी। त हाणे उन राणी उहो अंब उन दरी जे पासे में रखियो, पाण वई वेंझण जे लाइ। त कुदरत सां एतिरे टाइम में हिकु भोलड़ो नंढड़ो बच्चो हो, उहो आयो उन दरी जे पासे में, ॾिठईं त अंब पियो हुजे। भोलड़े उहो अंब खाधो, पर सॼो अंब न खाधईं, पर थोरो अंब खाई ऐं भॼी वियो। त हाणे एतिरे टाइम में उहा राणी वेंझी ऐं आई अंब खाइण जे लाइ, ॾिसे त अंब खाधो पियो हुजे। हाणे राणी इहा सोच न कई, जेको अंब बचियलु हो उहो उन राणी अंब खाई छॾियो। त हाणे नेठि अची उन राणियुनि खे उमेदगारी थी। त हाणे 2 राणियुनि खे जॾहिं उमेदगारी थी वई, त 8-9 महीना गुज़रिया। 2 राणियुनि खे तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन 2 नंढड़ा शहज़ादा ॼाया, ऐं जेका राणी नंढी हुई, उनखे शहज़ादो त ॼाओ, पर हुनजो चहिरो, हुनजो मुंहुं भोलड़े जो हो। हाणे सभु हैरान थी विया ऐं चवणु लॻा त हीअ छा थी वियो। त नेठि ते कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु टाइम गुज़रियो, त नंढी राणी आई बादशाह वटि ऐं चवणु लॻी त मुंहिंजो पुटु त ॼाओ आहे, पर हेठि सॼो इंसानु आहे, बाक़ी मथे चहिरो भोलड़े जो आहे। ख़बर न आहे छाजे करे, छा मसइलो आहे। तूं वञ उन पोड़ी औरत वटि, ऐं उनखां पुछा कर त छाजे करे ईअं थियो आहे। त बादशाह चवणु लॻो उन नंढी राणी खे त भले ठीकु आहे, आउं वञा थो, पुछा करियो थो अचां त छा मसइलो आहे। हाणे बादशाह हुतां निकितो, 1 ॾींहं जो सफ़र हुजे, सिधो आयो उन पोड़ी वटि। उहो सफ़र तइ करे पोड़ी खे अची सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, ऐं चवणु लॻो त मूंखे 2 राणियुनि मुंहिंजा पुट तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत शहज़ादा थिया आहिनि, बाक़ी नंढी राणी मुंहिंजा मूंखे पुटु त ॼाओ आहे, पर हुनजो मुंहुं, हुनजो चहिरो भोलड़े जो आहे, बाक़ी हेठि सॼो धड़ इंसान जो आहे। छाजे करे। त पोड़ी हिते चवणु लॻी, पोड़ी त पहुतल हुई, बादशाह खे चवणु लॻी त तूं जेके अंब हितां खणी वियो आहीं, उहे 2 अंब तुंहिंजी उन राणियुनि उन महिल खाई छॾिया हुआ, बाक़ी तुंहिंजी नंढी राणी उहो अंब उन कमरे में रखियो जंहिंमें दरी हुई, दरी जे पासे में रखी, ऐं तुंहिंजी उहा नंढी राणी वई हली वेंझण जे लाइ। त एतिरे टाइम में उन दरी मंझां हिकु भोलड़ो आयो, नंढो बच्चो हो, उन उहो अंब कुझु खाई ऐं वियो हलियो, ऐं पोइ तुंहिंजी नंढी राणी उहो अंब खाधो, तंहिंजे करे तोखे उहो नंढो शहज़ादो अहिड़ो थी मिलियो आहे। हाणे हेठि त इंसानु आहे, मथे भोलड़े जी शिकिल आहे। त
त हिते बादशाह चवणु लॻो इन पौड़ी खे त पोइ इन ॻाल्हि जो को हल जेकर निकिरी वञे त मूंखे ॿुधा। त पौड़ी चवणु लॻी त न इन ॻाल्हि जो को बि हल कोन्हे, पर तूं घबरा न, तूं टेंशन न कर। इहो पुटु तुंहिंजो हुन ॿिन्ही शहज़ादनि खां अकुल में अकाबर ऐं तमामु ज़हन वारो आहे। हिकिड़ो इंसानु जॾहिं कमु कंदो उनखां वधीक कमु कंदो ऐं हिनजो दिमाग़ु तमामु तेज़ हूंदो ऐं हीअ हर शइ करे वेंदो। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है। बादशाह उतां थी सिधो आयो पंहिंजे महल, अची नंढी राणी खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त राणी चई चलो ठीकु है, जेका रब जी रज़ा, जीअं रब कयो ऐं उन में जी ख़ुशि आहियां। त हाणे कुदरत सां नेठि अची कुझु टाइम थियो, कुझु वक़्तु गुज़रियो। उहे शहज़ादा टई अॼु नंढा सुभाणे अची वॾा थिया, नौजवान थिया। हाणे 2 शहज़ाद तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन हुजनि ऐं हीउ नंढो शहज़ादो भोलड़े जी शिकिल हुजे, पर पाण में टई भाइर हसी ख़ुशी में कुझु गॾु रहंदा हुआ। त हाणे उहे 2 शहज़ादा हिकु ॾींहुं पाण में चवणु लॻा त हलूं पाण कुझु न कुझु करियूं, किथे निकिरी हलूं ऐं पंहिंजो को अहिड़ो कमु वग़ैरह हुजे को करियूं, कुझु दीन दुनिया जी पाण खे ख़बर पवे, कुझु कमाए अचूं। हाणे पंहिंजे पीउ बादशाह खे चवणु लॻा त असीं वञूं था, कुझु पंहिंजो करियूं था। त पीउ बादशाह चवणु लॻो त अव्हीं जेकर पंहिंजो करियो था त भले वञो, अव्हांखे मोकल आहे, भले थी अचो। अव्हांखे दुनिया जी हवा लॻे, दुनिया जो वाह लॻे, अव्हांखे ख़बर त पवे। हाणे नेठि उहे 2 शहज़ादा पंहिंजी मां राणियुनि खां ऐं पीउ बादशाह खां मोकिलाए ऐं निकिता। हाणे अचनि पिया, उहो भोलड़े जी शिकिल वारो शहज़ादो उहो बि हुजे, 2 शहज़ादा हू बि हुजनि। हाणे निकिता पंधु अचनि पिया कंहिं रस्ते सां हिननि जो गुज़र थियो। हाणे उहो 2 शहज़ादा मानी वग़ैरह त ॿधी आया। 3 शहज़ादो जेको भोलड़ो शहज़ादो हो उहो घरां मानी न ॿधी आयो। हाणे उहो जॾहिं घरां मानी न ॿधी आयो, हू 2 शहज़ादा मानी ॿधी आया त वाट ते लॻी हिननि खे बुख। त 2 शहज़ादा चवणु लॻा त हाणे हिते वेही मानी खायूं, बुख लॻी आहे। त 3 शहज़ादो चवणु लॻो, जेको भोलड़ो हो उहो चवणु लॻो त आउं त मानी खणी कोन आयुसि, मूंखे त ॻाल्हि विसरी वई। जे अगरि तव्हां मूंखे इन मंझां मानी खारायो त अव्हां जूं महिरबानियूं थींदियूं। त हाणे उहो 2 भाइर चवणु लॻा हुनजा त असीं असांजी मानी कोन ॾींदासीं, आहे असां जेतिरी असीं खायूं था। त हाणे उहो भोलड़ो शहज़ादो दिलि में चवणु लॻो त हीअ मूंखे पंहिंजे हिसे जी मानी बि हिननि जी उहे बि नथा ॾियनि, त सुभाणे राज मंझां मुंहिंजे पीउ बादशाह जी मिल्कियत मंझां हीअ मूंखे छा हिसो ॾींदा। नेठि हुन कुझु न चयो। हाणे हिननि मानी खाधी, मानी खाई ऐं 2 ॼणा वरी निकिता। त अॻियां हिकिड़ो तमामु वॾो वणु हुजे, उन में मेवा फ्रूट जाम लॻल हुजनि। जॾहिं नज़रनि भोलड़े शहज़ादे जे पई त यकदमि उहो वियो उन वण ते चढ़ी वियो, वञी उहे मेवा वग़ैरह खाधी। छो त भोलड़े जी शिकिल हुई, कुझु ताक़तूं भोलड़े वारियूं उन मंझि हुयूं। देरि ई कोन कई, वण ते चढ़ी वियो ऐं वञी मेवा खाइणु लॻो। ऐं उहे 2 शहज़ादा वण ते न चढ़ी सघनि। 2 शहज़ादा चवणु लॻा पंहिंजे भाउ खे त तूं मथे वण ते वेठो आहीं, मेवा पियो खाईं, कुझु मेवा असां ॾांहुं बि हेठि मोकल। त हिते उहो नंढो शहज़ादो जेको भोलड़ो चवणु लॻो त अव्हां कहिड़ी मूंखे मानी खाराई जो अव्हांखे उहो मेवा ॾियां। त हाणे 2 शहज़ादा सम्झी विया त असां हिनखे मानी न ॾिनी, हीअ असांखे मेवो कोन ॾींदो, मतिलबु त मेवा ई कोन ॾींदो। त नेठि नंढे शहज़ादे उन भोलड़े शहज़ादे हिननि खे मेवा न ॾिना ऐं वरी हेठि लही आयो। त हाणे 2 ॼणा वरी निकिता। त अॻियां हिकिड़ो तमामु ॿनी में छायूं वग़ैरह पोखियूं हुयूं, गिदिरा वग़ैरह पोखियल हुआ। त हाणे 2 शहज़ादा चवणु लॻा त छायूं गिदिरा तमामु जाम आहिनि, छो न हली खायूं। त हिते उहो भोलड़ो शहज़ादो देरी न कई, यकदमि वियो उहे छायूं उहे गिदिरा सभिनि खे थोरो थोरो वञी खाई आयो। त हाणे 2 शहज़ादा चवणु लॻा त वञ, हिन त ॿेड़ी ॿोड़े छॾी, सभु गिदिरा ऐं छायूं विञाए छॾियूं, सभिनि खे थोरो थोरो खाई आयो। त हिते उहे 2 शहज़ादा चवणु लॻा त हाणे इहा ॻाल्हि ठहे कोन थी, हीअ पाण सां गॾु न हले त बहितरु आहे। त हाणे उहे 2 शहज़ादा उन भोलड़े शहज़ादे खे चवणु लॻा संदसि भाउ खे त तूं हाणे असां सां गॾु न हल, असीं वञूं था हेॾां ॿिए तरफ़ ऐं तूं वञ ॿिए तरफ़। त हाणे हिननि भोलड़े शहज़ादे खे अलॻि करे छॾियो। हू 2 निकिता ॿिए सफ़र ते ऐं हू भोलड़ो शहज़ादो निकितो ॿिए सफ़र ते। त हाणे जॾहिं उहो भोलड़ो शहज़ादो घुमंदो फिरंदो हितां हुतां, सोचणु लॻो त हाणे मन को किथे कमकार वग़ैरह को अहिड़ो मिली वञे। त हाणे नेठि हिकिड़े झंग मंझां जो गुज़र थियो, अची राति वारो टाइम थियण वारो हुजे, राति पवण वारी हुजे। हिन भोलड़े शहज़ादे छा कयो, हिकिड़े वण ते चढ़ी ऐं मथे वेही रहियो। हाणे वेठो हुजे ऐं चवणु लॻो त हाणे अॼोकी राति हिन वण ते गुज़ारियां थियो, बाक़ी सुभाणे वरी ॾिसंदासीं ॿिए पासे किथे रुख कंदसि। हाणे उहा हिकिड़ी राति उन वण ते गुज़ारण जे लाइ उन वण ते चढ़ी वेही रहियो। त कुदरत सां एतिरे टाइम में 2 चोर घोड़े ते आया पिए। हू बि को किथां को सोन जा सिक्का वग़ैरह तमामु जाम हुआ।
उहो लुटियो अलाए कंहिंजो खणियो आया पिए ऐं अची उन वण जे हेठि बीठा जंहिंजे मथे उहो भोलो शहज़ादो वेठो हुजे। हाणे ॿई चोर चवण लॻा त हाणे हिन वण जे हेठि वेहूं था पाण ऐं सोन जा सिका पाण खणी आया आहियूं, हाणे हिननि खे पाण फिरायूं था, अधु तूं रख अधु तूं रख। इहे चवण लॻा त एतिरे टाइम में उहो भोलो शहज़ादो मथां टुप ॾेई हेठि लथो। हाणे जॾहिं उहो मथां वण तां टुप ॾेई हेठि लथो त उन ॿिन्ही चोरनि जी नज़र उन भोले शहज़ादे ते पई। ॾिठूं त अजब में पहुची विया त हेठि इंसान ऐं मथे भोले जी शिकिल। हुननि खे थियो डपु, ॿई उतां ई उतां भॼी हलिया ऐं हिननि वारा सोन जा सिका उते ई रहिजी विया। हाणे चोर त भॼी विया, उहे सोन जा सिका जेको आहे सो उन भोले शहज़ादे खयां। हाणे उहो सोन जा सिका पाण वटि हिन रखिया। जॾहिं सुबुह थियो त वरी निकितो कम जी ॻोल्हा में, कम जे हिसाब सां सोन जा सिका बि हुनखे जाम मिलिया, हुन पाण वटि रखिया लिकाए। हाणे सिधो आयो हिकु अहिड़ी जॻह ते, उते हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हो। हुनजी थोरी घणी पंहिंजी ॿनी वग़ैरह हुई, उन में कमकार वग़ैरह कंदो हो। हिकिड़ी ज़ाल हुई, हिकिड़ो पुटु हो ऐं हिकिड़ी न्याणी हुई। घर में 4 भाती हुआ। त हाणे उहो भोलो शहज़ादो आयो उन्हनि वटि। हाणे उन ग़रीब हारी हमरा उन भोले शहज़ादे खे ॾिसी हैरान थी वियो ऐं तजब में पुॼी वियो। त हिते भोलो शहज़ादो चवणु लॻो त हैरान ऐं परेशान न थी, आउं कुदरत सां अहिड़ो आहियां, रब साईं मूंखे अहिड़ो ॼणियो आहे। हेठि आउं इंसानु आहियां, मथे चहिरो मुंहिंजी शिकिल भोलड़े जी आहे। तव्हां परेशान न थियो, आउं कंहिं कम जी तलाश में आयो आहियां। जे अगरि तव्हां वटि को कमकार हुजे त। हाणे उहो ग़रीब हारी चवणु लॻो त बिल्कुलु कमु मूं वटि आहे, कंदे? त हाणे उहो भोलो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु कम जी तलाश में आउं आयो आहियां, कमु छो न कंदसि। त हाणे हिते उहो ग़रीब हारी चवणु लॻो त मुंहिंजूं 4 गॾाऊं आहिनि, 2 घोड़ा आहिनि, उन्हनि खे गाह वग़ैरह करे ॾियणो आहे, खाधो वग़ैरह उन्हनि खे ॾियणो आहे। ऐं त ॿनी ॿार जे कम में लोहो आहियां, मसरूफ़ आहियां। त हिते उहो भोलो शहज़ादो चवणु लॻो त भले इहो कमु करण जे लाइ आउं तयारु आहियां। हाणे कुझु टाइम गुज़रियो, कुझु वक़्तु गुज़रियो, उहो भोलो शहज़ादो उते कमकार इहो कंदो रहियो। त हिकु ॾींहुं उहो ग़रीब हारी चवणु लॻो उन भोले शहज़ादे खे त असीं अॼु वञूं था कंहिं शादी वग़ैरह में ऐं असांजो पुटु ऐं असांजी न्याणी तो वटि छॾियो वञूं था। तूं हिते वेठो हुजे, जीअं मुंहिंजे घर जी बि जांच कजी, मुंहिंजे माल जी बि जांच कजी ऐं मुंहिंजे छोकिरे ऐं छोकिरी जी बि जांच कजी। आऊं ऐं मुंहिंजी माई ॿई वञूं था शादी जे लाइ। त हिते भोलो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे उहो हारी उनजी ज़ाल ॿई विया कंहिं शादी ते। हाणे उहो भोलो शहज़ादो रहियो अकेलो उते ऐं उन ग़रीब हारी जो छोकिरो ऐं छोकिरी रहिया उते। त हाणे उते भोलो शहज़ादो सोचणु लॻो त हाणे सोन जा सिका त मूं वटि आहिनि, हाणे हिननि जो आउं बिलो करियां, को बंदोबस्तु करियां। जे करे हिनखे आउं वापसी मुंहिंजे ॻोठ ॾांहुं खणी वेंदसि मुंहिंजे इलाइक़े में, त किथे विञाइजी न वञनि या को चोर मूंखां फुरे न वञे। हाणे हिन हिकिड़ी टल सोची चवणु लॻो त हीअ सोन जा सिका गॾा खे खाराए थो छॾियां ऐं पोइ कढी वठंदसि। हाणे हिन छा कयो, सोन जा सिका गॾा जे गाह में हणी ऐं गॾा खे आस्ते आस्ते करे सोन जा सिका हिन गॾा खे सभु खाराए छॾिया। हाणे उहा हारी जी ज़ाल ॿई ॼणा मोटी शाम जो आया। ॾिठूं त घर सही सलामत हुजे, ॿनी ॿारो वग़ैरह सही सलामत हुजे ऐं हुनजो छोकिरो ऐं छोकिरी बि सही सलामत हुजनि। हू ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं भोले शहज़ादे खे चवणु लॻो त तुंहिंजियूं महिरबानियूं, तूं हिकु ईमानदार माण्हू आहीं, तोखे जेको खपे उहो तूं मूंखां घुर। त हाणे भोलो शहज़ादो चवणु लॻो त न, मूंखे कुझु कोन थो खपे। त हिते हारी चवणु लॻो त न, तोखे जेको बि खपे उहो तूं घुर, तोखे आउं ॾियां थो, तूं ईमानदार माण्हू आहीं। हाणे तूं वञी पियो, वापसी आहे तुंहिंजो सफ़रु, जेका शइ घुर तोखे आउं ॾियण लाइ तयारु आहियां। त हिते उहो भोलो शहज़ादो चवणु लॻो त मूंखे तुंहिंजी गॾा ॾेई छॾ। हाणे भोले शहज़ादे बि गॾा उहा चई जंहिंखे हिन सिका खाराया हुआ सोन जा। त हिते हारी चवणु लॻो त भले ठीकु आहे, इहा गॾा तूं भले काहे वञु, इहा गॾा तोखे आई। ऐं होॾां हुन भोले शहज़ादे जा 2 भाइर, हुननि बि कुझु कमाए वरितो ऐं पंहिंजी कमाई मज़ा 2 घोड़ा वरिता। हाणे उहे 2 घोड़ा काए निकिता वापसी पंहिंजे महल ॾांहुं। त हाणे 2 वाट ते चवणु लॻा त पाण त पंहिंजी कमाई मज़ा 2 घोड़ा वरिता आहिनि, हलूं पाण वारे भाउ भोले शहज़ादे खे ॾिसूं उन छा कयो, उन छा वरितो। हाणे उहो 2 शहज़ादा घोड़े ते चढ़ी सिधो आया उन भोले शहज़ादे वटि। भोलो शहज़ादो बि उते अञा मौजूदु हुजे त 2 शहज़ादा चवणु लॻा त ॾे ख़बर तो छा कमायो, छा वरितो। असां त पंहिंजी कमाई मज़ा 2 घोड़ा वरिता। त हिते उहो भोलो शहज़ादो चवणु लॻो त अव्हां जे 2 घोड़ा वरिता आहिनि त मूं बि हिकु गॾा वरिती आहे। त 2 शहज़ादा
जिनजा ॿाहिरि जेके हुआसीं खिलण लॻा ऐं चवणु लॻा त असां घोड़ा वरिता ऐं तो वरी गदा वरिती। त हिते भोलो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु मूं गदा वरिती आहे। हिते ॿ शहज़ादा चवणु लॻा त हाणे तूं गदा ते आहीं, ख़बर न आहे कॾहिं पुॼंदे, को न्यापो हुजे पोयां जे लाइ त असांखे ॿुधा त असीं ॾेई छॾियूं। त हिते उहो भोलो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु मुंहिंजी माउ खे चइजांइ। उहो भोलो शहज़ादो चवणु लॻो उन ॿिन्ही शहज़ादनि खे त मुंहिंजी माउ खे चइजांइ तुंहिंजे पुटु गदा वरिती आहे, तूं हिकु सुठो ॾंडो हथु करे रख। त हाणे ॿ शहज़ादा चवणु लॻा त भले ठीकु आहे। हाणे उहो भोलो शहज़ादो निकितो गदा ते जॾहिं पुॼे, हाणे उहे ॿई शहज़ादा घोड़नि ते हुआ, उहे त यकदमि पुॼी विया पंहिंजे महल। हाणे उहे ॿई शहज़ादा पंहिंजी माउनि सां माना राणियुनि सां मिलिया। हाणे उहा नंढी राणी आई उन ॿिन्ही शहज़ादनि वटि, जेके हुनजा इहे ॿई जहिड़ा वेगा पुट हुआ। त नंढी शहज़ादी चवणु लॻी त अव्हांजो नंढो भाउ न आयो छा? त ॿिन्ही शहज़ादनि चयो त न, हू अचे पियो पोयां। त हिते नंढी राणी चवणु लॻी ॿिन्ही शहज़ादनि खे त हुन कुझु वरितो, कुझु कमायो। त हिते उहे शहज़ादा चवणु लॻा त बिल्कुलु हुन गदा वरिती आहे। त हिते राणी चवणु लॻी त हुन गदा छा लाइ वरिती, जॾहिं अव्हां ॿ घोड़ा वरिता ऐं हुन गदा वरिती? चईं आओ हुन गदा वरिती आहे ऐं चयो त मुंहिंजी अम्मा खे न्यापो ॾिजां त गदा वठियो ऐं कायो पियो अचां ऐं हिकिड़ो ॾंडो तयारु करे रखे। त राणी चवणु लॻी त वाक़ई मुंहिंजो पुटु बि चरियो आहे, भोले वारो दिमाग़ु आहे, इंसान त आहे पर दिमाग़ु भोले वारो आहे, वठियो बि गदा पियो अचे। हाणे नंढी राणी वीचारी परेशान थी वई त छा करे। त ॿई शहज़ादा त हलिया विया। हाणे कुझु टाइम खां पोइ उहो नंढो शहज़ादो बि अची गदा काए पुॻो। नंढी राणी बि आई उन नंढे शहज़ादे वटि जेको भोलो शहज़ादो हो। त हिते नंढी राणी चवणु लॻी पंहिंजे पुटु भोले शहज़ादे खे त ॾे ख़बर, तुंहिंजा वॾा भाउ जेके आहिनि से घोड़ा वठी आया ऐं तूं गदा वठी आहीं छला? त हिते भोलो शहज़ादो चवणु लॻो नंढी राणी खे, पंहिंजी माउ खे, त अम्मा ही गदा तमामु अनमोल आहे, ॾिसजां त हाणे छा थी करे, तोखे मूं चयो त ॾंडो हथु करे रखजांइ, रखेई? त नंढी राणी चवणु लॻी त हा बिल्कुलु। हाणे उहा नंढी राणी वञी वई ॾंडो खणी आई, अची पंहिंजे पुटु भोले शहज़ादे खे ॾिनी ऐं भोले शहज़ादे छा कयो, उहो ॾंडो गदा जे पुठनि में हयईं। पुठनि में जॾहिं हयईं त गदा वातम जा सोन जा सिक्का सभई ॿाहिरि कढिया। त हिते नंढी राणी ॾिसी हैरान थी वई, तइजब में पइजी वई त ही छा? त हिते उहो भोलो शहज़ादो चवणु लॻो त अम्मा ॾिस ही गदा केॾी न क़ीमती आहे, सोन जा सिक्का वात मां कढे थी। त हिते नंढी राणी चवणु लॻी त वाक़ई ही त गदा अनमोल आहे, सोन जा सिक्का कढे थी। हाणे उन भोले शहज़ादे उहे सोन जा सिक्का ॻणिया। सोन जा सिक्का सिर्फ़ु अञा 5 खुटल हुजनि, ॿिया त काफ़ी सारा निकिता गदा जे पेट मज़ा, बाक़ी 5 सोन जा सिक्का अञा खुटल हुआ। त चवणु लॻो त हाणे इहे 5 सोन जा सिक्का वरी कंहिं टाइम ते कढी वठंदसि। हाणे उहे सोन जा सिक्का पंहिंजी माउ खे उन भोले शहज़ादे ॾिना, नंढी राणी वञी रखिया। त हिते उहे 2 राणियूं आयूं, नंढी राणी खे चवणु लॻियूं त असांजा पुट 2 शहज़ादा घोड़ा वठी आया आहिनि, तुंहिंजो पुटु गदा वठी आयो। त हिते नंढी राणी चवणु लॻी त बिल्कुलु गदा त वठी आयो, पर गदा तमामु अनमोल आहे, सोन जा सिक्का वात मां कढींदी आहे। जॾहिं इहा ॻाल्हि उन 2 राणियुनि ॿुधी त उहे तइजब में पइजी वियूं ऐं इहा ॻाल्हि वञी उन पंहिंजे पुटनि सां कई, पंहिंजे शहज़ादनि सां कई, त ऐं चवणु लॻियूं त अवी घोड़ा वठी आया आहियो, हू त गदा वठी आयो जेका सोन जा सिक्का वात मां कढे थी। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर उन 2 शहज़ादनि खे पई। शहज़ादा सिधो आया पंहिंजे भाउ वटि, उन भोले शहज़ादे वटि, ऐं चवणु लॻा त तो जेको गदा वरितो आहे, जेको सोन जा सिक्का कढे थो, इहो तूं असांखे ॾे। त भोलो शहज़ादो चवणु लॻो त आउं अव्हांखे न ॾींदसि, हू सोन जा सिक्का कढे थो। त हिते उहे 2 शहज़ादा चवणु लॻा त असांजा 2 घोड़ा तोखे आया, तूं वञी खण इहो असांखे गदा ॾेई छॾ। त हिते भोलो शहज़ादो दिलि में सोचणु लॻो ऐं चवणु लॻो त सोन जा सिक्का त मूं हिन गदा मां कढी वरिता आहिनि, बाक़ी 5 आहिनि, ॾियो थो छॾियां हिननि खे, घोड़ा मूंखे मिलनि पिया। हाणे उन भोले शहज़ादे हुननि खां घोड़ा काया ऐं गदा हुननि खे ॾेई छॾियो। हाणे उहे 2 शहज़ादा उन गदा खे काए कंहिं अहिड़े जॻह ते आया, कंहिं अहिड़े हंधि आया ऐं ॾंडो खणी गदा खे वायूं त गदा सिक्का कढिया, पर सिर्फ़ु 5 सिक्का कढिया। त हिते उन शहज़ादनि चयो त गदा छो वधीक सिक्का न कढिया, सिर्फ़ु 5 सिक्का कढिया, छाजे करे? त हिते ॿियो शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे भाउ खे त थोरो ॾंडो ज़ोर सां गदा खे हण, मन वधीक सिक्का कढे। त हिते ॿिए शहज़ादे उन गदा खे ज़ोर सां जीअं धुको हयो, लठ हयईं त गदा खे तमामु जाम धकु लॻो। गदा त उन डपु मुंझां यकदमि उतां टाह खाधो ऐं ॿुटो ॿुट भॼी वियो ऐं हिननि खे 5 सिक्का मिलिया।
त हाणे ॿई शहज़ादा चवणु लॻा त सिका बि गॾा न कढिया, सिर्फ़ु सिका ई 5 मिलिया सोन जा ऐं धक हणण सां ई गॾा ॿूटो ॿूट भॼी वियो। ही छा थी वियो? त हाणे ॿई शहज़ादा आया उन पंहिंजे भाउ भोलड़े शहज़ादे वटि हुनखे चवणु लॻा त गॾा सोन जा सिका सिर्फ़ु 5 कढिया ऐं असां हुनखे वरी लठ जॾहिं ॿिए दफ़ा हईंसीं त माॻे भॼी वियो ऐं चवणु लॻा ॿई शहज़ादा त असांखे असांजा घोड़ा वापसी ॾे, गॾा तुंहिंजो भॼी वियो। त हिते उहो भोलड़ो शहज़ादो चवणु लॻो त हाणे गॾा खे बि को तरीक़े सां लठ हणिबी आहे, अवां लठ अहिड़े हिसाब सां हईं तंहिंजे करे गॾा भॼी वियो। त हाणे मिल्त मेड़ करणु लॻा उहे शहज़ादा पंहिंजे भाउ भोलड़े शहज़ादे खे चवणु लॻा त असांखे महिरबानी करे असांजा घोड़ा वापसी ॾे। त नेठि भोलड़े शहज़ादे खे रहम अची वियो ऐं दिलि में सोचणु लॻो त हाणे कहिड़ा बि आहिनि पर आहिनि त मुंहिंजा भाइर, ॾियो थो छॾियां घोड़ा, हिननि खे छा यादि कंदा। त भोलड़े शहज़ादे उन ॿिन्ही शहज़ादनि खे उहा घोड़ा ॾेई छॾिया। त हिकु चकर बादशाह पंहिंजे ॿिनि शहज़ादनि खे घुरायो जेके वॾा हुआ ऐं उन्हनि खे चवणु लॻो त अमीं विया हो कमाइण जे लाइ, त छा छा कमाए आया, छा छा करे आया। त हाणे उन शहज़ादनि ॿुधायो उन बादशाह खे त असीं कमाई मंझां 2 घोड़ा वठी आयासीं। ऐं बादशाह चवणु लॻो त भला नंढे पुटु मुंहिंजे भोलड़े शहज़ादे छा कयो? त ॿई शहज़ादा चवणु लॻा त हू हिकु गधा खे वठी आयो। त बादशाह चवणु लॻो त अमीं 2 घोड़ा वठी आया ऐं हू वरी गधा वठी आयो, ॻाल्हि सम्झ में न आई छाजे करे? त हिते उहे ॿई शहज़ादा चवणु लॻा त हू गधा अनमोल आहे, सोन जा सिका कढे थो वात मंझां। त हिते बादशाह चवणु लॻो त छा गधा सोन जा सिका कढे थो? इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, इहा ॻाल्हि कॾहिं मूं ज़िंदगी में न ॿुधी। त हिते बादशाह चवणु लॻो उन ॿिन्ही शहज़ादनि खे त अव्हां जे भाउ खे वठी अचो, हक़ीक़त पुछा करियां त छा मसइलो आहे। त हाणे उहे ॿई शहज़ादा विया उन पंहिंजे भाउ भोलड़े शहज़ादे खे वठी आया। बादशाह हुन खां सॼी हक़ीक़त करे ॻाल्हि पुछा कई, चवणु लॻो त मूंखे सच सच ॿुधा। त हिते भोलड़े शहज़ादे बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, जेका बि ॻाल्हि हुई ऐं पंहिंजे ॿिनि शहज़ादनि जे बारे में बि ॿुधाई। त हिते बादशाह चयो त पंहिंजे पुटु भोलड़े शहज़ादे खे तूं वाक़ई अकुल जो अकाबर आहीं। हुन पोड़ी औरत सही ॻाल्हि कई हुई त तुंहिंजो इहो पुटु अकुल में अकाबर हूंदो, अकुल जो अकाबर हूंदो ऐं होशियारु ऐं ज़हन वारो हूंदो। वाक़ई तूं होशियारु ऐं ज़हन वारो आहीं जेको तो इहो कमु कयो। मुंहिंजो तो ते भरोसो ऐं यकीन आहे तूं तमामु होशियारु ऐं ज़हन वारो थींदे। ऐं बादशाह चवणु लॻो उन ॿिन्ही पंहिंजे पुटनि शहज़ादनि खे वॾनि खे ऐं चवणु लॻो त पंहिंजे भाउ भोलड़े शहज़ादे मंझां कुझु सिखो। केॾो हुन चालाकीअ सां होशियारी सां कमु कयो ऐं अमीं बि हुनजी चालाकीअ ते लॻी विया ऐं न सम्झा। ॾिसो हुन कीअं ऐं केतिरे क़दुरु कहिड़ो कमु कयो। त ॿई शहज़ादा चवणु लॻा पंहिंजे पीउ बादशाह खे त बिल्कुलु बाबा तव्हां ॻाल्हि सही चओ था, असांजो भाउ तमामु होशियारु आहे, ज़हन वारो आहे। ऐं पोइ त उहे सभई हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।